बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में अॼु 22 रोज़े में असीं शरीक थी चुका आहियूं। तव्हां असांखे ॾिसंदा आहियो, पसंदि कंदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर ऐं मूंसां गॾु आहे साथी मेज़बान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कीअं आहियो तव्हां सभु? हूंदा त बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो ऐं तव्हां सभिनीनि खे रमज़ान मुबारक हुजे। तव्हां सभिनीनि खे तव्हांजी जेके बि इबादतूं आहिनि अल्लाह पाक क़बूल करे। ऐं अॼोके प्रोग्राम में तव्हांखे चऊं था भली का रोज़ जीअं अॼोके प्रोग्राम में बि असां महिमान घुराईंदासीं। पंहिंजे प्रोग्राम में उहे नातख़ान घुराईंदासीं जंहिंजी नातूं ॿुधी करे तव्हां ख़ुशि थींदा आहियो ऐं तव्हांजे घरनि में बि रौनक वारो माहौल फील थींदो आहे। असांजे स्टूडियो में बि उहो ई माहौल लॻंदो आहे ऐं अल्लाह पाक जेको आहे तव्हां सभिनीनि जा रोज़ा क़बूल करे, इबादतूं क़बूल करे ऐं सभु ख़ुशि रहो। तव्हां सभु अॼोके प्रोग्राम में तव्हांखे भली कार था चऊं। बिल्कुलु सही था चओ तव्हां। 22 रोज़ा गुज़री चुका आहिनि, ख़बर नथी पए बाक़ी वञी 8 या 7 बचंदा। कॾहिं कॾहिं वरी 29 रोज़ा बि थी वेंदा आहिनि। अलाह साईं 30 रोज़ा तव्हां सभिनी खे असांखे नसीब फरमाए। पर वरी चंड ते आहे त चंड कॾहिं थो नज़र अचे। चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ वेल वञे थी हथनि मां निकिरंदी ऐं माण्हू चवनि था त अञा टाइम पियो आहे, अञा वक़्तु पियो आहे। बिल्कुलु वक़्तु पियो आहे, पर पाण खे का बि ख़बर नाहे त पाण इन वक़्त में हूंदासीं या न। अलाह साईं बख़्श करणु चाहे थो। अलाह साईं कई अहिड़ियूं शयूं असांजे लाइ सहूलियतूं ॾिनियूं आहिनि त तव्हां हीअं कयो, हीअ इबादत कयो त तव्हांखे बख़्शिश मिलंदी ऐं हीअं माफ़ी वठो तव्हांखे मां माफ़ु करण करे छॾींदुसि, या हीअ नेकी कयो त तव्हां जल्दी जन्नत में वेंदो। सो अहिड़ा जेके पैकेजिस ख़ुदा असांखे ॾिना आहिनि उन्हनि मां भरपूर फ़ाइदो वठणु घुरिजे। इन जो सौ सिधो मतिलबु इहो आहे त अलाह साईं असांखे हरूभरू अज़ाबनि में विझण बि नथो चाहे। अलाह साईं हरूभरू असांखे दोज़ख जी बाहि में मोकिलण बि नथो चाहे। असां तव्हांखे भउ वारी ॻाल्हि नथा ॿुधायूं, असां तव्हांखे सुठी ॻाल्हि ॿुधायूं था। उहा इहा आहे त रब पाक तव्हांजे लाइ सहूलियत पैदा कई आहे, सहूलियतूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि त उनखे रिझाए वठो, इबादतूं करे वठो ऐं चङा कम करे वठो, नेकी वारा कम करे वठो। रूहानी दिली सुकून तव्हांखे मिलंदो आहे। सो हीउ जेको आख़िरी ॾहाको जेको हले पियो उनजो स्टार्ट कल्ह खां वठी थी चुको आहे। सो दोज़ख जी बाहि खां निजात जो हीउ ॾियारो आहे, बल्कि हीउ अशरू आहे। अॼोको ॾींहुं बि उन में ई शामिलु आहे। त दोज़ख जी बाहि तमामु घणी ख़तरनाक आहे ऐं असां उन ते वधीक डिटेल में तव्हांखे ख़ौफ़ज़दा करणु नथा चाहियूं, पर चवण जो मक़सदु उहो इहो आहे त अलाह साईं खां बसि पनाह घुरो, माफ़ी घुरंदा रहो, इस्तग़फ़ार जो विर्त कंदा रहो ऐं पंहिंजी इबादतुनि में मसरूफ़ रहो ऐं कोशिशि कयो त तव्हांजे तरफ़ां कंहिंजी दिलि आज़ारी न थिए। ॿियो कुझु बि नथा कयो त एटलीस्ट तव्हां माण्हुनि जी दिलि आज़ारी न कयो। सही ॾियो नथा त ॾुखायो बि न। बिल्कुलु अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे मीज़ान वारनि। मीज़ान कुकिंग ऑयल, मीज़ान कनोला ऑयल, मीज़ान बनास्पति, इहे 3 शयूं मार्केट में मौजूदु आहिनि। तव्हांजी दिलि ते आहे, तव्हांजे टेस्ट ते आहे, तव्हांजे ज़ाइक़े ते आहे त तव्हां कहिड़ी शइ वठणु चाहियो था। सो 3 शयूं ॾाढियूं भलियूं आहिनि। बनास्पति में उखराटा ॾाढा सुठा ठहंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं गिहु थोरो जेको आहे छंडो मानी खे लॻियलु हूंदो आहे तॾहिं बि सुठो लॻंदो आहे, फील सुठो ईंदो आहे, टेस्ट सुठी ईंदी आहे। कनोला ऑयल बि ॾाढो ज़बरदस्तु आहे ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं बनास्पति ऐं कनोला ऑयल खां पोइ कुकिंग ऑयल जो ज़िक्र कयूं त उहो बि ॾाढो ज़बरदस्तु आहे। हेल्दी आहे, हेल्दी बोन्स ऐं स्ट्रॉन्ग जेको आहे मसल्स खे करे थो। विटामिन ए डी जो मिक़दारु उन में तमामु घणो आहे। मीज़ान वारनि हिकिड़ी पती बि मार्केट में आंदी आहे, उनजे बारे में तव्हांखे ॿुधाईंदी नीलम। बिल्कुलु जी, अल्ट्रा रिच तमामु सुठी पती आहे, उहा तव्हां परचेज़ कयो। हुनजी चांहि ठाहींदा कयो, तमामु सुठी स्ट्रॉन्ग चांहि ठहंदी आहे। सॼो ॾींहुं जेके असांजी थकावट हूंदियूं आहिनि शाम जे टाइम ते जेकॾहिं तव्हां अल्ट्रा रिच पती जी चांहि ठाहींदो त तमामु सुठी लॻंदी तव्हांखे ऐं तमामु सुठो ज़ाइक़ो हुनजो थींदो आहे। सो हमेशह माण्हुनि जी कोशिशि रहंदी आहे त पती असां चांहि में अहिड़ी विझूं जंहिंसां असांजी चांहि स्ट्रॉन्ग थिए। सो अल्ट्रा रिच पती तव्हां ज़रूरु परचेज़ कयो। सही, अल्ट्रा रिच खां पोइ वरी तव्हांखे ॿुधायूं त कोला नेक्स्ट बि मार्केट में मौजूदु आहे। उहा बि मीज़ान जी आहे, मीज़ान जो प्रोडक्ट आहे इहो। कोला नेक्स्ट ॾाढी सुठी कोल्ड ड्रिंक आहे, तव्हां पी सघो था ऐं अफ़्तार खे पंहिंजे खे मज़ेदार बणाए सघो था। कोला नेक्स्ट जेकी पीअनि था उहे ॿुधाइनि था त हाणे असांजी नेक्स्ट चॉइस का बि न आहे। सो कोला नेक्स्ट बि मार्केट में मौजूदु आहे। मीज़ान वारनि जी वॾी महिरबानी जेके असां ताउन फरमाइनि था। थोरी देरि में मीज़ान जे रंधिणे में असांजी शेफ अदी बि पहुचंदी, उहा बि का न का शइ पचाईंदी। पर हाणे वरी तव्हांखे ॿुधायूं त अॼोको प्रोग्राम तव्हां ते पहुचाइण में असां सां करशी जामेश्री वारनि बि सहकार कयो आहे। करशी जामेश्री ॾाढो सुठो शरबत आहे ऐं मिठो शरबत आहे। करशी जामेश्री में छा छा हूंदो आहे इहो बि तव्हांखे नीलम ई ॿुधाईंदी। बिल्कुलु जी, उहो ख़ालिस अर्क़ सां ठहियलु हूंदो आहे। हुन में पाणी जो हिकिड़ो ड्रॉप बि न आहे पियल हूंदो आहे। तमामु सुठी हुनजी ख़ुशबू हूंदी आहे। तमामु मिठो शरबत आहे ऐं तव्हांजे इफ़्तार जे दस्तरख़्वान खे ॾाढो ख़ूबसूरत बणाए छॾींदो आहे। पर तव्हां इफ़्तार खां अलावा बि जेकॾहिं हुनखे पंहिंजी आम लाइफ में इस्तेमालु कयो था त तमामु सुठो शरबत आहे ऐं काफ़ी पुराणो शरबत आहे। सो हर इंसान जे घर में त करशी जामेश्री त मौजूदु हूंदो ई हूंदो आहे, पर जंहिंजे घर में न आहे त उहो करशी जामेश्री वारनि जो इहो शरबत ज़रूरु परचेज़ कनि ऐं पंहिंजे घर में रखनि ऐं इन्हनि खे पीअनि। तमामु सुठो ज़ाइक़ो आहे हिन जो, मूंखे त ॾाढो पसंदि आहे। सही, मूंखे त बिल्कुलु ई नंढपण खां पसंदि आहे। असांजी नानी
अल्लाह साईं उनखे जन्नत इन नसीब जा करे। जेका गोला गंडा बि ठहंदा बिल्कुलु आहिनि। बिल्कुलु उहा त माना अफ़्तार जे महिल पूरो देगड़ो कढ़ी जाम मिश्री ठाहींदी हुई, बिल्कुलु। पोइ सभिनी खे वारे वारे सां ॾींदी वेंदी, ॿार इलाही माना खीर हुजूम में करे बि पीअंदा। तव्हां जेको आहे इनखे विझी जेको आहे सो पी सघो था, तमामु सुठो इन जो ज़ाइको ईंदो आहे ऐं अलॻि अलॻि इन जा फ्लेवर तव्हां इनखे अलॻि अलॻि जॻहियुनि ते यूज़ करे सघो था। सो तमामु सुठो कशी जाम मिश्री परचेज़ कयो। अॼुकल्ह आउं हिकिड़ी कोल्ड ड्रिंक बि पीअंदो आहियां ऐं उनजो नालो आहे 7 अप। अॼुकल्ह शुरू खां तव्हां पीअंदा था अचो। सो कोल्ड ड्रिंक जो बि कॾहिं कॾहिं ज़ाइको वठणु घुरिजे। 7 अप ॾाढी सुठी कोल्ड ड्रिंक आहे, मार्केट में मौजूदु आहे ऐं 7 अप जा जेकी शाइक़ीन आहिनि, शौक़ीन आहिनि, उहा ॻाल्हि तस्लीम कंदा इहा ॻाल्हि त उहे दोस्त ॿी का कोल्ड ड्रिंक न पीअंदा आहिनि। सची ॻाल्हि इहा आहे, उहे चवंदा आहिनि त इहा ई कोल्ड ड्रिंक असांजे लाइ हुजे, पोइ वठंदा आहिनि, जाचींदा दादा 7 अप आहे त मूंखे ॾिजो, न त मां ॿी शइ न पीअंदुसि। 7 अप ॾाढो सुठो ज़ाइको। 7 अप ख़ासि तौर ते खाधा खाइण खां पोइ दिलि चवंदी आहे त थोरो पाण खे सेट कजे ऐं 7 अप खे ज़रूरु पीजे। 7 अप वारनि जी वॾी महिरबानी जेके असां सां प्रोग्राम में ताउन फरमाइनि था, 7 अप पीओ ऐं भरपूर ज़िंदगी जियो। 7 अप जो ज़ाइको ॾाढो सुठो आहे, 7 अप जो स्टाइल ॾाढो सुठो आहे, मज़ेदार मशरूब आहे, मज़ेदार कोल्ड ड्रिंक आहे। 7 अप वारनि जी वॾी महिरबानी जेके असां सां ताउन फरमाइनि था। ऐं हिन वक़्तु तव्हांखे ॿुधायूं त प्रोग्राम जी तरतीब में सभ खां पहिरियां असां दावत ॾिनी आहे उन्हनि सना ख़्वाननि खे जेके मिठे मीर मदनी जी तारीफ़ खणी पहुचंदा आहिनि ऐं पंहिंजे लफ़्ज़नि में बयानु कंदा आहिनि, उन्हनि जो शान बयानु कंदा आहिनि, उन्हनि जी सीरत बयानु कंदा आहिनि। सो अॼु असां सां ॿ नात ख़्वान दोस्त असां सां गॾु आहिनि। सभ खां पहिरियां असां भलीकार चऊं था इमरान वार कादरी साहिबु असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम, बहुत शुक्रिया प्रोग्राम में आए। ऐं ॿियो दोस्त असांजो मोहम्मद जुनैद साहिबु बि आहे, उनखे बि असां भलीकार चई छॾियो आहे। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सो इमरान भाई आपसे आगाज़ करते हैं, बिस्मिल्लाह कीजिए। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह। हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह। खुल जाए दर जन्नत के, दोज़ख की सब आग बुझे, दिल से कोई एक बार कहे ला इलाहा इल्लल्लाह। खुल जाए दर जन्नत के, दोज़ख की सब आग बुझे, दिल से कोई एक बार कहे ला इलाहा इल्लल्लाह। हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाहु अल्लाह। ऐं रोज़ी रसाए केरु थो, अल्लाहु अल्लाह। ॾुखड़ा मिटाए केरु थो, अल्लाहु अल्लाह। ऐं तव्हां असांखे मुश्किलुनि खां बचाए केरु थो, अल्लाहु अल्लाह।
ऐं तव्हां असांखे ख़ुशियूं विरहाए कयो थो अल्लाहु अल्लाह। सो सभु पालणहार जी करामत आहे, न त बंदो ईअं ई आहे जेको हाल तव्हां ॾिसो था। असां सूर सहण जहिड़ा न आहियूं, असां तकलीफ़ूं बर्दाश्त करण जहिड़ा आहियूं। रब ॾींदो आहे तकलीफ़ तव्हांजे पंहिंजे आधार जे हिसाब सां ॾींदो आहे। परेशान थियण जी ॻाल्हि न आहे, ॾुखनि पुठियां सुख ईंदा। नड़ी साईअ जो वक़्तु आहे। बिल्कुलु जी, प्रोग्राम खे रखंदासीं जारी, ॾिसंदा रहो तव्हां सभिनीनि जो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे वलीकार चऊं था ऐं वलीकार चवण सां गॾोगॾु तव्हांखे नीलम ॿुधाईंदी त असांजे अॼोके प्रोग्राम में ताउन कीअं बिल्कुलु जी, असांजे प्रोग्राम में अॼोके जेके जंहिं ताउन कयो मिचल्स फूड फार्म वारनि सां ताउन कयोसीं, उन्हनि जा बेहद थोराइता आहियूं असां। GFC फैंस तमामु सुठा उन्हनि जा फैंस आहिनि, इलेक्ट्रॉनिक जेतिरियूं बि शयूं आहिनि उन्हनि जूं उहे तमामु बहितरीनु आहिनि। सो GFC फैंस जेके आहिनि तव्हां परचेस कयो GFC वारनि जा। ऐं उनखां अलावा जेको असां सां गॾु प्रोग्राम में ताउन कयो सर्फ एक्सल वारनि जा थोराइता आहियूं। तमामु सुठो सर्फ आहे, ढीठ खां ढीठ जेके दाग आहिनि उन्हनि जो दुश्मन आहे। ऐं तव्हां जेको आहे उनजो हिकिड़ो ईज़ी स्ट्रक्चर आहे उनखे इस्तेमालु करण जो। तव्हां पाणी में डिप कयो कपिड़नि खे, सर्फ एक्सल विझो ऐं थोरी देरि लाइ उन्हनि खे रखो। इन्हनि खां पोइ उन्हनि खे तव्हां वॉश करे सघो था त तव्हांजा ड्रेस बिल्कुलु नीट एंड क्लीन थींदो। तमामु सुठो सर्फ आहे, तमामु सुठी हुनजी क्वालिटी आहे। सो तव्हां सर्फ एक्सल ज़रूरु परचेस कयो ऐं उन्हनि खे इस्तेमालु कयो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे ईज़ी बनायो। बल्कि ईअं चवंदासीं त अफ़्तार महिल सहरी महिल दिलि खोले खाओ, कुझु हारजी वञे कपिड़े ते परेशान थियण जी ॻाल्हि न आहे। सर्फ एक्सल आहे न, दागनि जो दुश्मन आहे, ज़िंदगी दाग कढंदो आहे। ऐं सर्फ एक्सल असांजे प्रोग्राम में सहकारी हूंदो आहे। सर्फ एक्सल वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां अॼोके प्रोग्राम में सहकार कयो ऐं असां उमेद कयूं था सर्फ एक्सल वारा असांजे ॿिनि प्रोग्रामनि में बि असां सां ईअं सहकार कंदा रहंदा। मोमिन जो वजीब शान आहे, जेकॾहिं खेसि ख़ुशी हासिलु थिए थी त उहो ख़ुशि थिए थो ऐं जेकॾहिं खेसि का तकलीफ़ पहुचे थी त उहो सब्र करे थो। इहे ॿई हालतूं मोमिन जे लाइ बहितरीनु आहिनि। सो पाण खे बि सब्र करणु घुरिजे ऐं सब्र जिन कयो आहे उन्हनि खे तमामु घणो गंज मिलियो आहे। कॾहिं कॾहिं आउं सोचींदो आहियां त रब करीम केॾो न दानी आहे, ॾियण वारो आहे। जेकी असां गुनहगार आहियूं बंदा, उन्हनि खे पंहिंजे लेखे ॾींदो थो अचे। असां कई अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जेकी अक्सर चवंदे इहे नज़र ईंदा आहिनि त अणघुरियो असांखे अता थी वियो आहे। सो रब करीम अणघुरियो एतिरो अता करे थो, तव्हां घुरंदा बि न आहियो। जेकॾहिं तव्हां घुरंदो त पोइ केतिरो अदा कंदो, उहो तव्हांखे केतिरो ॾींदो। सो इंसानु ख़ता ते ख़ता करे थो ऐं रब करीम उनखे अता ते अता करे थो। गुनहगार आहियो, माफ़ी वठी वठो। रब करीम ॾाढो प्यार कंदड़ आहे, पालणहार आहे, तव्हां असां सभिनी सां मोहबत करे थो ऐं तव्हां असांजे लाइ राहूं हमवार कयूं अथई त हिन रस्ते ते अचो त तव्हांखे निजात मिलंदी। हाणे रस्तो वठणु त असांजो कमु आहे न। सभई उन रस्ते ते छो न हलूं जिते असांखे मंज़िल मिलणी आहे, जिते असांखे सोभ मिलणी आहे, जिते असांखे फतेह मिलणी आहे, जिते असांखे ख़ुशी मिलणी आहे। त उन रस्ते सां पाण छो न वञूं? छो असां कंडनि वारी राह वठूं? छो असां पथरनि वारी राह वठूं? छो असां उहा राह वठूं जिते रुॻो तंगी आहे, जिते रुॻो असांजे लाइ रुॻो उते परेशानी परेशानी आहे? उते छो वञूं पाण? पोइ अहिड़ो रस्तो वठूं न। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी साथ त माण्हू था। नीलम असां सां गॾु अनवार साहिब बि गॾु आहे, इमरान अनवार कादरी साहिब, उनखे गुज़ारिश कयूं था त नाते कलाम पेश कनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। सिंधी कलाम के चंद अशआर। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। झोली मुंझी आए खाली झोली भर या रसूल अल्लाह। झोली मुंझी आए खाली झोली भर या रसूल अल्लाह। न है ताकत मुँह में माली सिगोवर या रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। पुकार्या तो पुनल तो के घड़ी हथड़ा मदीने में। पुकार्या तो पुनल तो के खड़ी हथड़ा मदीने में।
बदी बाहों कर यादा हूँ तुझे दरिया रसूल अल्लाह, बदी बाहों कर यादा हूँ तुझे दरिया रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। तुझो बानो अकेलो आ सिवा तुझे नबियों मोजो, तुझो बानो अकेलो आ सिवा तुझे नबियों मोजो, नगी नग पाल तू आहे करम कर या रसूल अल्लाह, नबी नग पाल तू आहे करम कर या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। असा तुझा बचा तुझा अमर तुझी अबू तुझो, असा तुझा बचा तुझा अमर तुझी अबू तुझो, अची वंजराट जियो आका मुझे घर या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। झोली मुंहिंजी भर या रसूल अल्लाह, सभिनी जूं झोलियूं भरजंदियूं, सभई ख़ुशहाल थींदा। असांजी बि दिलि सां इहा दुआ आहे त आका सभिनी ते पंहिंजी करम नवाज़ी करे। सो हिते नड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे। नीलम मोटी अचूं था साईअ खां पोइ। प्रोग्राम असांजो जारी रहंदो, ॾिसंदा रहो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। तव्हां सां जुड़ियल आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। ईअं पंहिंजे रब करीम सां जुड़ियल रहिजो ऐं उनखां माफ़ी तलाफ़ी करे वठो, छो त हीउ आख़िरी अशरो आहे, इहो हथनि मां निकिरी न वञे। अॼोको प्रोग्राम ॾाढो सुहिणो आहे, नातिय कलाम बि ॿुधूं था, पर हिन वक़्तु काॾे हलूं, केॾां हलूं? हिन वक़्तु मुंहिंजी दिलि थी चाहे त अॼु मीज़ान जे किचन में हलूं ऐं रोज़ जीअं मीज़ान जे किचन में असां सां गॾु अॼु बासमा मौजूदु हूंदी आहे। सो अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? अस्सलाम, अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांखे मीज़ान जे किचन में असां भलीकार था चऊं ऐं सलाम रमज़ान में तव्हांखे भलीकार था चऊं। सो अॼु तव्हां मीज़ान जे किचन में छा पचाइण वारा आहियो? अॼु असां मीज़ान जे किचन में जेका मलाई रोल्स था ठाहियूं, ॾाढी डिफरेंट रेसिपी आहे ऐं हे टर्किश डिलाइट बि आहे ऐं हिन में जेका वेरिएशन्स घणियूं आहिनि। अच्छा। त पोइ हिन में जेका मां सिंपल तरीक़े खां ठाहियां थी, जेका शयूं असांजे घर में मौजूदु हुजनि हुननि सां गॾु तव्हां स्वीट डिश था ठाहियो। हा, स्वीट डिश था ठाहियूं ऐं हे झटपट तयारु थियण वारी आहे। नंढा ॿार हूंदा आहिनि ऐं हू मलाई नथा खाइनि, खीर नथा पीअनि, त तव्हां हुननि खे हे शइ ठाहे ॾियो त हू वधीक पसंदि कंदा आहिनि, खाईंदा आहिनि के। त हिन जे लाइ जेका असांखे शयुनि जी ज़रूरत आहे उहो जेका आहिनि, ब्रेड आहे असां वटि, ठीकु आहे। हिननि जा एजिस मां कटे छॾंदमि, जेका कोना हूंदा आहिनि न, हे कटी छॾंदमि। ऐं घर जी जेका मलाई हूंदी आहे, खीर में जेका असां जमाईंदा आहियूं मलाई हूंदी आहे, हो खपे मूंखे। क्रीम वरिती आहे मां, खीर आहे ऐं खंड बि तव्हां वठी सघो था, पर मां हिते हिन जाइ ते हाणे मां कंडेंस मिल्क वरितो आहे, ठीकु आहे। ऐं मूं वटि जेका आहिनि कुझु नट्स आहिनि, किशमिश आहे, बादाम आहिनि, पिस्ता आहिनि, ठीकु आहे। त ॾाढी सिंपल रेसिपी आहे। हाणे ठाहियूं था हिनखे, रुगो हिनखे सोक करिणो आहे मिल्क में, कंडेंस मिल्क विझी करे पोइ फिलिंग कंदासीं क्रीम ऐं मलाई जी ऐं हिन में नट्स जी। सो तमामु सुठी तव्हां डिश ठाहिण वारा आहियो ऐं ॾिसंदा रहंदासीं, असां तव्हां खां पुछंदा असां विच विच में मीज़ान जे किचन ते निहार कंदासीं। बिल्कुलु जी। अदी तव्हां पंहिंजे स्टार्ट कयो रंधिणे खे, असां प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं था। असां वटि ॿ नातख़्वान दोस्त मौजूदु आहिनि, उन्हनि खे भलीकार बि चऊं था। मोहम्मद शाकिर अली साहब असां गॾु आहे, भलीकार, वेलकम सर। और इसके साथ ही फैज़ान अहमद कदीरी साहब भी हमारे साथ हैं, आपको भी वेलकम करते हैं, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए।
सो दिलि चवे थी त बग़ैर कंहिं साहीअ जे बग़ैर कंहिं देर जे पाण सभ खां पहिरियां मोहम्मद शाकिर अली साहिब गुज़ारिश कयूं था त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणी। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु सैयदना मौलाना मोहम्मद। अल्लाह ने बुलाया है, अल्लाह के घर में हूँ, काबे का नज़ारा है, अल्लाह के घर में हूँ, अल्लाह ने बुलाया है, अल्लाह के घर में हूँ, काबे का नज़ारा है, अल्लाह के घर में हूँ, दरबार वो कैसा है, पेशानी से पहले दिल, दरबार वो कैसा है, पेशानी से पहले दिल, सजदे में झुकाया है, अल्लाह के घर में हूँ, काबे का नज़ारा है, अल्लाह के घर में हूँ, अल्लाह करम करना, हर साल बुला लेना, अल्लाह करम करना, रमज़ान में बुला लेना, अल्लाह करम करना, हर साल बुला लेना, अल्लाह करम करना, हर साल बुला लेना, हर दिल की तमन्ना है, अल्लाह के घर में हूँ, काबे का नज़ारा है, अल्लाह के घर में हूँ, मेहमान खुदा के हैं, अब फिक्र नहीं कोई, मेहमान खुदा के हैं, अब फिक्र नहीं कोई, अल्लाह ने खिलाना है, अल्लाह के घर में हूँ, काबे का नज़ारा है, अल्लाह के घर में हूँ, सजदे में उजागर है, और सामने काबा है, सजदे में उजागर है, और सामने काबा है, मौला ने नवाजा है, मेरे मौला ने नवाजा है, अल्लाह के घर में हूँ, काबे का नज़ारा है, अल्लाह के घर में हूँ, अल्लाह ने बुलाया है, अल्लाह के घर में हूँ, काबे का नज़ारा है, अल्लाह के घर में हूँ। माशाल्लाह सुभान अल्लाह। ऐं अलाह जे घर में जेकी हिन वक़्तु मौजूदु आहिनि, जेकी इतिकाफ़ में असांजा संगती वेठल हूंदा, उहे वाक़ई में बि ख़ुशनसीब हूंदा, उन्हनि खे अहिड़ा ई नज़ारा मिलंदा हूंदा, क़ुर पाक जी तिलावत कंदा हूंदा, ऐं पंज ई वक़्तु निमाज़ बाजमायत अदा कंदा हूंदा, ऐं गॾो गॾु सुहिणा सुखुन सुहिणियूं ॻाल्हियूं क़ुर हदीसी रोशनी में ॿुधंदा बि हूंदा, हिक ॿिए सां शेयर बि कंदा हूंदा। इहा वॾी ख़ुशबख़्ती आहे। ख़ुशनसीब आहिनि उहे वालिदैन जिन जा फ़र्ज़ंद इतिकाफ़ में वेठा आहिनि, ख़ुशनसीब अदियूं उहे जेके इतिकाफ़ में वेठियूं आहिनि। या ईअं खणी चऊं त तव्हां ऐं असां बि ख़ुशनसीब थींदासीं इंशा अल्लाह, जेकॾहिं तव्हां इहो सायो कयो आहे त ईंदड़ साल यकीनन तव्हांजी इहा दिलि जी उमेद पूरी थी वेंदी। ज़रूरी आहे, दुनिया जे खफ़े मां, दुनिया जे झंझट मां माण्हू निकिरी थो पवे, ऐं हिकिड़ो पूरो अशरो आहे, पूरो ॾहाको आहे जेको अलाह साईं सां बराह रास्त कचहरीअ जो ॾहाको आहे, उन सां दिलि जो हाल वंडण जो ॾहाको आहे, उन सां
पंहिंजी कैफ़ियत बयानु करण जो ॾाको आहे। सो ॾाढा भागवंत आहिनि उहे माण्हू। सो हिन वक़्तु नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ आउं गुज़ारिश कयां थो फैज़ान अहमद कदीरी साहिब असां सां गॾु आहे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दिल ठिकाना मेरे हुजूर का है, दिल ठिकाना मेरे हुजूर का है, आस्ताना मेरे हुजूर का है, आस्ताना मेरे हुजूर का है। हर ज़माने की आप रहमत है, हर ज़माने की आप रहमत है, हर ज़माना मेरे हुजूर का है, हर ज़माना मेरे हुजूर का है। नेमतें सबे वही खिलाते हैं, नेमतें सबे वही खिलाते हैं, दाना दाना मेरे हुजूर का है, दाना दाना मेरे हुजूर का है। एक पल में हजारों आलम में, एक पल में हजारों आलम में, आना जाना मेरे हुजूर का है, आना जाना मेरे हुजूर का है। जिस पे उतरी है आयते तत्हीर, जिसे पे उतरी है आयते तत्हीर, वो घराना मेरे हुजूर का है, वो घराना मेरे हुजूर का है, दाना दाना मेरे हुजूर का है। हश्र में उनके साथ उठेगा, हश्र में उनके साथ उठेगा, जो दीवाना मेरे हुजूर का है, जो दीवाना मेरे हुजूर का है, दाना दाना
जिक्र शामिल नमाज में खालिदे जिक्र शामिल नमाज में खालिदे पंजगाना मेरे हुजूर का है पंजगाना पंजगाना मेरे हुजूर का है आस्ताना मेरे हुजूर का है दिल ठिकाना मेरे हुजूर का है सुभान दिल ठिकाना मेरे हुजूर का है। सुभान अल्लाह। बहुत शुक्रिया कदीरी भाई आपका, फैज़ान अहमद कदीरी साहब आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। मोहम्मद शाकिर अली आपका बहुत शुक्रिया। ऐं उन खां पोइ पाण नंढड़ी साई वठूं था। बिल्कुल जी, प्रोग्राम खे रखंदासीं जारी, ॾिसंदा रहो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में एक भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां सां जुड़ियल आहियो ऐं वॾी महिरबानी उन्हनि जी बि मञींदा आहियूं जेकी असां सां हिन प्रोग्राम में सहकार कंदा आहिनि। असांजे प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में असां सां ताउन फरमाईंदा आहिनि। सभ खां पहिरियां असां ज़िक्र कंदासीं हाशमी इस्पंगोल जो। हाशमी इस्पंगोल जंहिंजे लाइ चयो वञे थो, जंहिंजो स्लोगन बि आहे त पूरा पाकिस्तान रहा है बोल हाशमी इस्पंगोल। इस्पंगोल पीअण सां पेट थधो रहंदो आहे। सची ॻाल्हि ॿुधायांव थो, मैदे जी जंहिंखे तकलीफ़ आहे त उहो बि इस्पंगोल पी सघे थो। तेज़ाबियत जेका आहे सा उहा सीने जी जलन आहे या ॿियूं जेके पेट जूं बीमारियूं या सीने जूं बीमारियूं आहिनि हल्कियूं फुल्कियूं, त उहे इस्पंगोल सां बि थोरियूं ठीकु थी वेंदियूं आहिनि। वधीक तव्हां वरी डॉक्टर सां मशवरो करे सघो था, पर हाशमी इस्पंगोल वारनि जी वॾी महिरबानी जिन असां वटि मोटर साइकिल बि माणी आहे, मोटर बाइक बि उन्हनि जी बीठल आहे। हाशमी इस्पंगोल असां सां ताउन फरमाए थो। हाशमी वारनि जी वॾी महिरबानी। उन खां पोइ पाण ज़िक्र कंदा आहियूं क्विज़ जो। बिल्कुलु जी, क्विज़ तमामु सुठो ऐं मिठो शरबत आहे ऐं तमामु सुठो हुनजो ज़ाइक़ो आहे। सो पंहिंजे दस्तरख़्वान में क्विज़ शरबत बि तव्हां लाज़मी रखंदा कयो। क्विज़ वारा चवनि था त क्विज़ ट्रूली टेस्टफुली ॾाढो सुठो शरबत आहे ऐं साओ ऐं ॻाढ़ो। हाणे त मां सही थो चवां, साओ ऐं ॻाढ़ो शरबत आहे, ॾाढो सुठो शरबत आहे। तव्हां पीअंदा कयो। उन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था लज़ीज़ा। बिल्कुलु जी, लज़ीज़ा खीर मिक्स तमामु सुठी खीर मिक्स आहे ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो त शॉर्ट टाइम में तव्हां कुझु सुठी डिश पचायो, मिठी डिश पचायो, त तव्हां लज़ीज़ा खीर मिक्स वारो हिकिड़ो पैकेट मिलंदो आहे, उहो वठो, परचेस कयो ऐं तमामु सुठी डिश तव्हां ठाहे सघो था। इफ़्तार महिल बि यूज़ करे सघो था उहा खीर ऐं सहरी महिल बि यूज़। ऐं असां सां ताउन फरमायो आहे रीगल फ्रूट फार्म वारनि। रीगल फ्रूट फार्म जा जूसिस हिन वक़्तु असांजे स्टूडियो में असांजी टेबल ते मौजूदु आहिनि। इफ़्तार महिल जॾहिं दस्तरख़्वान सजंदो आहे असांजो, त असां मोज़ महिमाननि खे सर्व कंदा आहियूं। फ्रूट फार्म जा जूसिस ॾाढा सुठा आहिनि। मैंगो कॉकटेल, एप्पल ऐं ॿिया खोड़ सारा फ्लेवर आहिनि जेकी मार्केट में मौजूदु आहिनि। तव्हां वठी सघो था, पी सघो था। तव्हांखे का झलपल न आहे। पंहिंजनि प्यारनि खे बि पीआरियो, पंहिंजनि ॿारनि खे बि पीआरियो, पंहिंजनि वॾनि खे पीआरियो। फ्रूट फार्म जो जूस जेको आहे ॾाढो ज़बरदस्त आहे। हर फ्लेवरनि जो ॾाढो बहितरीनु आहे, ज़ाइक़ेदार आहे। मार्केट में ॿिया जूसिस बि अवेलेबल आहिनि, पर उन्हनि सभिनी जूसिस खां वधीक हिन जूस में थोरो वधीक मज़ो आहे, टेस्ट आहे ऐं बहितरीनु जूस आहे। रीगल फ्रूट फार्म वारनि जा जूस वठो ऐं पाण खे एनर्जी फ़राहम कयो। तव्हां जेके सुस्त रहो था न इफ़्तार महिल, ऐं हूअं सॼो ॾींहुं बि असांजी थोरी एनर्जी लेवल लो थी वेंदो आहे, तव्हां इफ़्तार जे महिल इन्हनि खे ज़रूरु शामिल कयो ऐं पंहिंजी आम लाइफ में बि तव्हां इहे यूज़ करे सघो था। ॾाढो सुठो हिननि जो टेस्ट आहे। पंहिंजे ॿारनि खे पीआरियो, वॾड़नि खे पीआरियो। महिमान असांजे स्टूडियोज़ में पहुची विया आहिनि। उन्हनि सां तव्हांजो हाल अहिवाल बि कराइजे, उन्हनि जी ज़ियारत मुबारक बि असां कईसीं। तव्हां बि करे वठो टीवीअ ते। सो सभ खां पहिरियां आउं ॻाल्हि कयां थो, मज़हबी स्कॉलर आहे, पाण ॾाढी सुठी ॼाण रखे थो। क़ुरान हदीस जी रोशनी में खोड़ सारियूं ॻाल्हियूं उन खां ॿुधण जे लाइ मिलंदियूं आहिनि, कुझु सिखण जे लाइ असांखे मिलंदो आहे। भलीकार चऊं था अलामा मोहम्मद अब्दुल ख़ालिक क़ादरी साहिब असां सां गॾु आहे। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, तव्हां असां सां गॾु आहियो, लख थोरा तव्हांजा। ऐं ॿियो असांजो दोस्त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु आहे मोहम्मद रफ़ीक ताहिरी साहिबु, उनखे भलीकार चऊं था। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा। सो अलामा साहिबु अॼु खोड़ सारी कचहरी कंदासीं, वालिदेन जे हक़नि ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं ॿिया बि खोड़ सारा मौज़ू हूंदा। पर सभ खां पहिरियां मूंखे जंहिं ॻाल्हि ते तव्हां सां ॻाल्हाइणो आहे उहो ज़िक्र इहो आहे त अॼुकल्ह हर को बेरोज़गारीअ जो पिटको थो करे। रोज़गार नाहे, को वसीलो नाहे, चार पैसा अचनि कोन था। इहो पिटको छो आहे, हिन जो सबबु ॿुधायो। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम।
अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरीं आऊं थोराइतो आहियां सिंध टीवी वारनि जो जिन खे भेरो वरी मूंखे मदऊ कयो ऐं पंहिंजे भाउ इरशाद अहमद जागीराणी तव्हांजो बि थोराइतो। तव्हां मूंखे मुसलसल इज़त सां नवाज़ियो था। अल्लाह पाक मुंहिंजी इज़त में इज़ाफ़ो फरमाए। अॼु जेको असांजो मौज़ू आहे वालिदैन जे हुकूक ते मबनी गुफ़्तगू कंदासीं पाण इंशाअल्लाह तबारक व तआला। ऐं तव्हीं नाज़रीन सभ जा सभु ऐं सामीन चङी तरह ॼाणियो था त दौर इरशाद माशाअल्लाह हूअं पाण बि सुठो हिकिड़ो अदीब आहे। ऐं बि साईं जन जी सोबत में वेही कुझु न कुझु ज़रूरु हासिलु कंदो आहियां। अॼु साईं जन जो जेको सुवालु आहे त इंसानु अॼु जे दौर में बेरोज़गारी जो पिटणो घणो थो पिटे पियो, यानी कि रिस्क में तंगी आहे। यानी जा ॿ सबब हदीस मुबारक जे अंदरि मौजूदु आहिनि। सभ खां पहिरीं त हिकु शख़्स आयो नबी करीम अलैहिस्सलाम जी ख़िदमत अक़दस में अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे रिस्क में तंगी आहे। पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त ज़रूरु तूं कंहिं पाण खां वॾी उमिरि वारे जे आॾो आॾो घुमियो आहीं। यानी कि पाण खां वॾी उमिरि वारनि जे आॾो घुमण जी बेअदबी जो इहो यानी सज़ा है जो उन रिस्क में तंगी थिए थी। ऐं ॿी जाइ ते नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात अक़दस इरशाद फरमायूं त जेको पंहिंजे वालिदैन जे लाइ दुआए मग़फ़िरत घुरण छॾे ॾींदो अल्लाह ताला उनजो रिस्क तंग करे छॾींदो। अॼु असांजी हालत छा आहे साईं? तव्हीं सोचो त सही न, पंहिंजे वालिदैन जी क़बरुनि ते वञी असांखे घणो वरसो थियो आहे। जंहिंजा वालिदैन फोत थी विया आहिनि, जंहिंजा जीअर आहिनि उन्हनि जे क़दमनि खे चुमे, उन जे हथनि खे चुमे, घणो टाइम थी वियो आहे उन्हनि खे पाण क़ब्रिस्तान में पंहिंजे माइटनि जी क़बरुनि जी ख़बर ई न आहे। सर हक़ीक़त तो इहा केतिरा अहिड़ा आहिनि। हिकिड़े को मूं पुछा कयो त क़ब्रिस्तान वञो छो नथा? यार मूंखे ख़बर ई न आहे मुंहिंजी अम्मा जी क़बर किथे आहे, मुंहिंजे बाबे जी क़बर। पुछो पोइ तूं कीअं ज़िंदगी गुज़ारी आहे? चए साईं दुनिया जे हुन में लॻा पिया आहियूं, ख़बर ई नथी पए अम्मा जी क़बर किथे आहे, निशानात ई ख़तमु थी विया। हाणे जंहिंखे अम्मा जी अबे जी क़बर जी ख़बर न आहे, छा फातिहा पढ़ंदो? छा इहो वालिदैन जे लाइ दुआ घुरंदो? ऐं जेकॾहिं वालिदैन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ नथो घुरे त रिस्क तंग थिए थो। रिस्क तंग न थिए त ॿियो छा थिए अहिड़े इंसान जो? भला अलामा साहिब दुनिया में का अहिड़ी हस्ती, का अहिड़ी शख़्सियत बि आहे जेका राज़ी आहे त रब बि राज़ी आहे, नाराज़ आहे त रब बि नाराज़ आहे। सुभान अल्लाह। तिरमिज़ी शरीफ़ जी मशहूर हदीस शरीफ़ आहे। सोने महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक जे आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमायो, अल्लाह जी रिज़ा बाबे जी रिज़ा में आहे, अल्लाह जी नाराज़गी बाबे जी नाराज़गी में आहे। जंहिंखां अबो राज़ी उन खां अल्लाह राज़ी, जिन खां अबो नाराज़ उन खां अल्लाह नाराज़। अॼु असां दुनियावी दोस्त नाराज़ थो थी वञे त माण्हू जी हालत आहे ॾिसण वटां। साईं मूंखे दोस्त राज़ी करे ॾियो, बाबा ट्रीट ॾींदुसि, ऐं तव्हांखे ख़िदमत कंदुसि, खणी था वञनि माण्हू वॾो कशालो था कनि, वॾी महिनतूं। मगर अबो घर में रही करे नाराज़ आहे, का परवाह कोन्हे, छो त अबो त पंहिंजो आहे। अल्लाह चबाना अबे जी रिज़ा में रब जी रिज़ा आहे। बल्कि अलामा साहिब अबो जी उमिरि वधी थी वञे त पोइ कचहरी में चवंदा अबो चरियो आहे, इनखे ख़बर नथी पवे। सो अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू अॼुकल्ह जा नौजवान कंदा आहिनि कि अलाह साईं हिदायत फरमाए। मां त चवां थो अॼु जो इंसान जो कोई घाट ऊंचो करे घुमे थो, इन जी इज़त जो सबबु संदसि बाबो आहे। जे बाबे जो तसवर ख़तम कयो त आराम ई सॾे वेंदो। सही सही सही। हलाली हुजण जे लाइ अबे जो वजूद ऐं अबे जी इज़त सां पुट जो उनजी इज़त आहे, मां धीअ जी इज़त आहे जो अबो सलामत आहे। जे अबे अबो त तव्हांजी असांजी इज़त जो सबबु आहे, उहो कीअं असांजे लाइ फज़ूल थी वियो या पागल या चरियो? इहे ज़ोम फ़ासिद आहे ऐं बेवकूफ़ी आहे, जहालत आहे इंसान। सही था चओ, सही था चओ। नीलम तव्हां बि कुझु पुछणु चाहियो? बिल्कुलु जी, वालिदैन जे हुकूक मुताबिक़ ही मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त अल्लाह पाक क़ुरान पाक में वालिदैन जे हुकूक मुताबिक़ छा इरशाद फरमायो आहे? अल्लाह तबारक व तआला सूरह बनी इसराइल जी आयत नंबर 23 में वाज़े इरशाद फरमायो। पहिरीं पंहिंजो हक़ फरमायो, व क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याह। रब ताला फरमायो त तव्हांजे रब तव्हांखे हुकुम फरमायो त अल्लाह खां सवाइ कंहिंजी इबादत न करियो। ऐं अॻिते इरशाद फरमायो, व बिल वालिदैन इहसाना, ऐं पंहिंजे पीउ ऐं माउ सां भलाई करियो। इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त जॾहिं तव्हांजा वालिदैन तव्हांजे आॾो ॿई हिकु या ॿई पोड़ाइप ते पहुची वञनि त उन सां जॾहिं ॻाल्हायो न त अल्लाह पाक फरमाए थो त उहो किलाहुमा जेकॾहिं कुराड़ा थी वञनि ॿई, फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा, त इन्हनि खे उफ़ बि न चओ, झिनक बि न ॾियो। वक़ुल लहुमा क़ौलन करीमा, उन्हनि सां तमामु सुहिणे अंदाज़ में, बहितरीन अंदाज़ में गुफ़्तगू करियो। अल्लाह पाक क़ुरान में इरशाद फरमायो आहे, पहिरीं पंहिंजा हक़ फरमायूं पोइ वालिदैन जा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ख़ुशनसीब आहिनि अदा इरशाद उफ़ बि चवण खां अल्लाह मना, उफ़ बि न चओ। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी साथ त मणियूं था
मोहम्मद रफ़ीक ताहिरी साहिब असां गॾु आहे, पाण वरी कचहरी कयूं था लफ़्ज़। जी बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। सबई बेवफा ब्या मगर हिक मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे। असां तुझी खातिर रुनो गार में थे, ॾिसो घोट के डो कुर्बदार आहे। कयो याद आका असांखे अचण सां पेशानी बेआई, ज़मीन ते रखण सां कयो याद आका असांखे अचण सां पेशानी बेआई, ज़मीन ते रखण सां, ज़मीन ते रखण सां सबई बख्श मुंहिंजे उम्मत जूं ख़ताऊं, सबई बख्श मुंहिंजे उम्मत जूं ख़ताऊं। खुदा मुंहिंजी उम्मत गुनाहगार आहे। असांजे फ़िकर में सॼी रात भी कयाऊं खुदा के मुनाजात भी। असांजे फ़िकर में सॼी रात भी कयाऊं खुदा के मुनाजात। वफादार आहे। सुभान अल्लाह जी, माशाल्लाह। व्यूवर्स, प्रोग्राम खे रखंदासीं जारी। टाइम थी वियो हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, तो मोटो था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान।
सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। ऐं असां पंहिंजी दीद निहार कयूं था मीज़ान जे किचन में, जिते असांजी भेण वासमा ख़ान बि मौजूदु आहे, नीलम बि उते पहुती आहे। ऐं नीलम ॿुधाईंदी त कीअं बिल्कुलु जी, मीज़ान जे किचन में तमामु सुठी डिश पची आहे, कुझु स्वीट में डिश आहे, तमामु सुठो हुनजो ओवरलुक आहे। सो छा नालो आहे हिनजो? मलाई रोल्स आहिनि। मलाई रोल्स तमामु बहितरीनु तव्हां हिन जी जेका गार्निशिंग कई आहे, जेका हिन जी डेकोरेशन कई आहे, तमामु सुठी थी लॻे। सो हिनखे तव्हां कीअं, हिन जा रोल कीअं तव्हां तयारु कया, इहो बसि मूंखे ॿुधाए छॾियो। बाक़ी त असां जेके बि हिन शयूं हुन में ऐड कयूं त ख़बर पइजी चुकी मां मां त काउंट बि करे छॾियमि त केरु केतिरा खाईंदो। जेका शयूं मां तव्हांखे ॿुधायूं, क्रीम हुई, मलाई हुई, ऐं हुन में जेका हे पंहिंजा ड्राई नट्स हुआ हो मिक्स करे तव्हांखे रुगो जेको मां खीर जो बैटर तव्हांखे ॿुधायो, खीर में कंडेंस मिल्क हिन खे मिक्स करे पोइ जेका ब्रेड आहे, ब्रेड ते हिन खे लॻाइणो आहे, ब्रश करे छॾियो। पोइ जेको मलाई जो मिक्सचर ठाहियो असां, उहो हुन में लॻाए पोइ हिन खे रोल करिणो आहे। रोल करे आराम सां रोल थी वेंदा। ठीकु आहे, रोल करे तव्हांखे हिन खे सेट करिणो आहे। पोइ हिन जे मथां जेका आहे, जेको खीर जो बैटर हिन जो जेको हूंदो हो अॻियां जेका आहे न हिन ते असेंबल करिणो आहे। पोइ वरी जेका आहे कंडेंस मिल्क जी जेका आहे गार्निशिंग करणी आहे, ऐं जेका बादाम पिस्ता मां सेट करे छॾिया आहिनि। अच्छा, बिल्कुलु सिंपल आहिनि। बिल्कुलु जी, तमामु सिंपल ऐं तमामु ईज़ी रेसिपी आहे, जो कि तमामु सुठी जेका आहे सो लॻे थी। यकीनन असांजा व्यूअर्स जेके ॾिसनि था उनखे ज़रूरु पंहिंजे घर में ट्राई कंदा, ऐं ट्राई करे असांखे ॿुधाइजो त तव्हांखे मीज़ान जे किचन में जेका असांजी डिश पचाईसीं कीअं लॻी। ऐं मां चवां मूंखे फीडबैक ॾियो। हा बिल्कुलु जी, तव्हांखे फीडबैक मिलंदो इंशाअल्लाह। तव्हां नीलम पंहिंजी जाइ ते अची वियो, अञा इफ़्तार में टाइम आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। मीज़ान जे किचन में तव्हां असांजो साथ निभाईंदा आहियो। सो हिन लम्हे तव्हांखे इहो ॿुधायूं था, जेको प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में ओरिएंट वारनि बि असां ताउन फरमायो आहे। ओरिएंट जी AC, ओरिएंट जी फ्रिज तव्हां ॾिठी हूंदी, यकीनन पाइदार आहे, गारंटी वारी आहे ऐं रिज़ल्ट ॾींदड़ आहिनि। ओरिएंट वारा असां सां ताउन फरमाइनि था, उन्हनि जी वॾी महिरबानी। सूफ़ी वारनि बि असां सां ताउन फरमायो आहे। सूफ़ी वारनि जो स्लोगन आहे त सूफ़ी नाम है एतमाद का। ऐं गॾोगॾु Q&N वारनि जी वॾी महिरबानी। Q&N वारा बि सुठा सामान मुयसरु कंदा आहिनि खाइण पीअण जा, उन्हनि जो शरबत बि ॾाढो सुठो आहे। Q&N वारनि जी वॾी महिरबानी, जेकी असां सां प्रोग्राम में सहकारी आहिनि। सो अॼोके प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। अलामा मोहम्मद अब्दुल ख़ालिक क़ादरी साहिब असां सां गॾु आहे, त दिलि चवे थी सिखण जो मौक़ो आहे त कुझु सिखी वठिजे, कुझु ॿुधी वठिजे। अलामा साहिब, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मिंबर शरीफ़ जे 3 ॾाकनि ते क़दम जॾहिं रखियो त आमीन 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 फरमायूं, इन जो छा सबबु हुयो? माशाअल्लाह साईं, मशहूरु हदीस शरीफ़ आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिकिड़े भेरे पंहिंजे मिंबर, जेको मिंबर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु आहे, उन ते हिकिड़ो क़दम रखियऊं, फरमायो आमीन। ॿिए ते ॿियो ॾाके ते रखियऊं, टे ते रखियऊं, 3 दफ़ा आमीन 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 फरमायूं। सहाबा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, अवां अॼु ख़िलाफ़ मामूल क़दम रखंदा विया आहियो, आमीन 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 फरमाईंदा विया। फरमायो त मां जॾहिं मिंबर ते तशरीफ़ वठी वञी रहियो हुउसि त जिब्राइल अमीन मुंहिंजे भर में आयो ऐं पहिरीं ॾाके ते क़दम रखियुमि त उन चयो त जेको रमज़ान शरीफ़ खे माणे हासिल करे ऐं उन्हीअ में पंहिंजी मग़फ़िरत न कराए त हलाकत हुजे उन ते, यानी सिंधी में चओ मार पवे उन ते, त मूं चयो आमीन। वरी ॾाके ते क़दम रखियुमि त जिब्रील अमीन दुआ घुरी त जेको माउ ऐं पीउ खे पोढ़ाइप में माणे, पोढ़ाइप में पीउ या माउ या ॿिन्ही मां को हिकिड़ो बि इन खे पोढ़ाइप में मिले ऐं हू उन जी ख़िदमत करे जन्नत हासिल न करे सघे त उन ते बि अल्लाह जी मार पवे, मूं चयो आमीन। ऐं टियों, जॾहिं मूं क़दम रखियो त जिब्रील अमीन अर्ज़ कयोसीं, जेको अव्हां जो ज़िक्र ख़ैर मुबारक ॿुधे ऐं अव्हां ते दुरूद शरीफ़ न पढ़े, उन ते बि हलाकत हुजे, उन ते बि अल्लाह जी मार पवे, मूं चयो आमीन। सही सही, पाण करीम जो आमीन थियल आहे त इन दुआ ते आमीन जी मोहर लगी चुकी आहे। इन दुआ ते अल्लाह जे आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी क़बूलियत जी आमीन लॻल आहे। दुआ जिब्रील कई आहे ऐं आमीन नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कई आहे। इन में त कंहिंखे डाउट हुअण ई न घुरिजे त पीउ ऐं माउ पोढ़ाइप में हुजनि ऐं उन्हनि जी ख़िदमत न करे को बदनसीब। अॼु जे दौर में ॾिसो छा आहे, असांखे फरंगी तहज़ीब, असांखे मग़रिबी तहज़ीब छा ॾिनो आहे, ओल्ड हाउसिस ॾिना आहिनि, पीउ माउ पोढ़ा थी वञनि, उते वञी करे उछलायो वञी, ख़िदमत कोन करियो। हिकिड़ी माउ 8 ॿारनि जा
मुठ धोए पेशाब धोए उनजी ख़िदमतूं करे 8 ॿार कठा थी हिकिड़ी माउ जी ख़िदमत न करे सघनि हिकिड़ी माउ 10 ॿारनि जी ख़िदमतूं करे अफ़सोस जो ऐं उहे 10 ॿार गॾिजी करे पीउ माउ जी ख़िदमत करण खां की अल्लाह साईं सभिनी खे नेक साले औलाद अता फरमाए। सो अलामा साहब हिकिड़ी ॿी ॻाल्हि त अल्लाह पाक चाहे त गुनाहनि जी सज़ा क़यामत ॾींहुं ॾे पर का अहिड़ो को गुनाह जंहिंजी सज़ा हिन दुनिया में ई ॾींदो। नबी करीम अलैहिस्सलाम जन जी हदीस मुबारक आहे पाण फरमायो तो मुफ़हिम आहे त अल्लाह पाक चाहे त कंहिं बि ॾोह जी सज़ा आख़िरत में ॾे चाहे त मुआफ़ करे छॾे हू करीम आहे मगर इरशाद फरमायूं त पीउ ऐं माउ जे नाफ़रमान खे अल्लाह ताला दुनिया में ई सज़ा ॾींदो आहे हिन जी सज़ा मुआफ़ नाहे। ॿिया ॾोह जेके बि आहिनि अल्लाह ताला चाहे त आख़िरत में मुआफ़ करे चाहे त सज़ा ॾे मगर पीउ ऐं माउ जे नाफ़रमान खे न दुनिया में छॾींदो अल्लाह न आख़िरत में छॾींदो। दुनिया में बि ज़िल्लत ऐं ख़्वारी थींदी हुनजी सज़ा बि मिलंदी ऐं बरोज़े हशर जो अज़ाब अलॻि आहे। सही सही ख़ुशनसीब आहिनि उहे माण्हू जिन जा वालिदैन ज़िंदा आहिनि अमड़ जीअरी आहे अबो जीअरो आहे अमड़ ऐं अबे जी ख़िदमत कयो पुछो उन्हनि खां जिन वटि इहे हस्तियूं न आहिनि उन्हनि खां मोकिलाए वियूं आहिनि ऐं घरनि में जेका बेफ़िक्री पहिरियां हूंदी हुई उहा हाणे आहे फ़िकुर आहे हाणे परेशानी आहे हाणे तंगी आहे अमा हूंदी हुई त पाण ई सभु कुझु थी वेंदो हुयो अबो हूंदो पाण ई सभु कुझु थी वेंदो हुयो हाणे पाण सभई परेशान जेकी आहिनि जिन जा अबा या जिन जी अमड़ न आहे उन्हनि खां इहे सूर पुछो। सो अल्लाह साईं जिन जी अमड़ हयात आहे अबो हयात आहे उन्हनि खे ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए उन्हनि जी फ़रमाबरदारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलामा साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो ॾाढियूं सुठियूं कचहरियूं थियूं ॻाल्हि ॿोल थी मज़ो आयो। आख़िर में वेंदे वेंदे असां वटि अवेस आहे असांजो अवेस इमरान ऐं बिलाल इमरान साहिबु ॿ नंढा छोकिरा बिल्कुलु जी हुननि जी नात ॿुधंदासीं असां हा इंशाअल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पतो आहे आख़िरी कलाम तव्हां सभिनीनि जे नाव कंदासीं मूंखे इरशाद खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़। या नबी नज़र करम फरमाना हसनैन के नाना नाना हसनैन के नाना हसनैन के नाना नाना हसनैन के नाना आपके दर का हूँ मैं भिखारी आप हैं मेरे दाता सारे रिश्ते नातों से हैं प्यारा अपना नाता आप तो हैं आप तो हैं आता है जिनको सबकी लाज निभाना हसनैन के नाना नाना हसनैन के नाना हसनैन के नाना नाना हसनैन के नाना बेसाया है लेकिन दो जग पर है आपका साया अर्श मौला बना मौला नींद को रब ने बुलाया हश्र तलक ना हश्र तलक ना होगा किसी का ऐसा ना जाना हसनैन के नाना नाना हसनैन के नाना हसनैन के नाना नाना हसनैन के नाना निस्बत का फैज़ है देखो खादिम गौस जली हूँ करता है मुझ पे नाज ज़माना मैं और साफ़े अली हूँ आपकी आल के आपकी आल के दर का सद हूँ साइल हूँ पुराना हसनैन के नाना नाना हसनैन के नाना
ऐ हसनैन के नाना नाना ऐ हसनैन के नाना। सलाम रमज़ान सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।